नेशनल डिसेबिलिटी एंड डेवलपमेंट फोरम पाकिस्तान ऐं CIP नेटवर्क जे ताउन सां माज़ूरनि जे सियासी, समाजी, आईनी, कानूनी ऐं जमहूरी हक़नि खे उजागर करण ऐं माज़ूरनि खे मुल्क जे क़ौमी धारा में शामिल करण लाइ सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें इलेक्शन कमीशन, सोशल वेलफेयर, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, ज़कातो अशर, एजुकेशन डिपार्टमेंट, बार काउंसिल जे नुमाइंदनि, मुख़्तलिफ़ समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि शिरकत कई। सेमिनार में माज़ूरनि खे दरपेश मसइलनि खे उजागर करण सां गॾोगॾु वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत खां मुतालबो कयो वियो त माज़ूरनि खे पंहिंजा बुनियादी हक़ ॾिना वञनि। माज़ूर कोटा ते वफ़ाक़ी सूबाई ऐं ख़ानगी इदारनि में नौकरियूं ॾिनियूं वञनि। माज़ूर शागिर्दनि खे सरकारी स्कूलनि, कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में दाख़िलाऊं ॾिनियूं वञनि। माज़ूरनि जे लाइ ज़कातो अशर, बैतुल माल, सोशल वेलफेयर ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में अलॻि फंड क़ाइमु कया वञनि। माज़ूरनि जे इलाज लाइ ख़ुसूसी तौर ते सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। बलदियाती इदारनि सां गॾोगॾु सूबाई असेंबली, क़ौमी असेंबली ऐं सेनेट में माज़ूरनि खे मख़सूस सीटूं अलॉट कयूं वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची